घोटकी में कुछ ॾींहं पहिरियां चांडिया बिरादरी जो पाण में संगावती तकरार तां हलंदड़ मामलो। अल्लाहयार वलद रहीम बख़्श चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजे भाउरनि मूंखे ऐं मुंहिंजी घरवारी खे घरियां ज़बरदस्ती कढी छॾियो आहे। मुंहिंजी घरवारी जा कपिड़ा, सोना, ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजे भाउरनि नूर हसन ऐं मीर हसन उर्फ़ मंठार चांडियो ऐं ॿिया खणी विया आहिनि। असांजो मसइलो आहे संगनि जो मसइलो हुयो पहिरियों, वरी उन खां पोइ मां कमु ते वियो, मुंहिंजी घरवारी खे कुटे ब्राह्मण मां जेको कढी छॾियो। मां काल न टियों ॾींहुं आहियां, मुंहिंजे साले खे फ़ोन कयो, मुंहिंजी घरवारी उहो वठी आई, हुनजा ॻह भला लाथा अथनि, कुझु कुटे बि ॾाढो अथनि, नंढड़ो आहे मुंहिंजो। संगनि जो मसइलो आहे साईं, मुंहिंजे साले जो। चाचा साईं, तुंहिंजे भाउरनि जा नाला छा आहिनि? साईं वॾे भाउ जो नालो आहे नूर हसन, उन खां पोइ मंठार उर्फ़ मीर हसन, मोहिब ख़ान, रमज़ान अली। असां हिकिड़ो भाउ फौत थी वियो आहे, ॿियो जेको नंढो आहे उनजो नालो आहे ग़ुलाम फरीद। चाचा साईं, अव्हांजा वालिद साहब हाल हयात आहिनि? जी साईं, ज़िंदा वेठो आहे। तव्हांजे वालिद साहब जो नालो छा आहे? हाजी रहीम बख़्श साईं। तव्हांजो असल मसइलो छा आहे? साईं मसइलो संग नारो आहे, उहो चवंदा आहिनि हाणे जेको आहे संग नथा ॾियनि, क़ुर बि मोकिले अथनि, हर चीज़ कई अथनि, पर संग नथा ॾियनि। वरी मूंखे चवनि था तूं पंहिंजी घरवारी आबिदा अब्दुल्ला चांडियो सां नाहक ग़ैरत जो इल्ज़ाम मड़े तलाक ॾेई घरां निकाली ॾे। वो चवनि था भेणीअ बि आहे अदा मुंहिंजो, और मुंहिंजी घरवारी जो सौट बि आहे। वो चवनि था नाहक जी ख्वारी ॾेई करे हिनखे जेको आहे निकाह टोड़ो। मां ईअं नथो करणु चाहियां। मुंहिंजी ज़ाल पाक साफ़ आहे, मां पंहिंजी घरवारी ते कंहिंजे चवण ते नाहक इल्ज़ाम न लॻाईंदुसि। मूंखे हिकु पुटु बि आहे ऐं मां पंहिंजी घरवारी खे रहाईंदुसि। चाचा साईं, जंहिं ते इल्ज़ाम ॾियारणु चाहिनि था उहो किथे आहे? वरी उबैदुल्ला कहिड़ो आहे? उबैदुल्ला तव्हां आहियो? जी साईं। त पोइ अल्लाह यार जी घरवारी रिश्ते में अव्हांजी छा थिए? मुंहिंजी साउट आहे, भेण आहे मुंहिंजी। तव्हांजी भेण आहे? जी साईं। इन जे लाइ चवनि था हिनखे जेको आहे ॾोही ॾेई करे नाहक जी मतिलबु के निकाह टोड़ियो हुतां। पीउ मूंखे जेको आहे मिल्कियत को बि लेदावा करे छॾियो आहे, कुटे खणई। ओॾो फ़ोन ते घुरायूं, मूंखे चई तूं मोटी आहे, तूं घरवारी असां मोटवाई न। वरी उते वियुमि, उते माना विढ़िया बि सही मां सां। वरी इहा ॻाल्हि कयूं, पोइ कल न टियों ॾींहुं साईं मां उतां निकिरी आहियो। वरी हाणे FIR भला कराईंदा वधानी। मुंहिंजा माइट नी सालो आहे मुंहिंजो, हिदायतुल्ला नालो अथसि, उनजो साईं संग पियो त उहो वीचारो क़ुर भरण खणी वियो, पर नथा मञनि उहे। मुंहिंजे भाउ मीर हसन उर्फ़ मंठार जी धीउ मुंहिंजे साले नईमुल्ला खे ॾिनल आहे ऐं हाणे हू नथा ॾियनि। मुंहिंजे साले जो हिदायतुल्ला जो, मुंहिंजो एफ़्ज़ आहे साईं। हिदायतुल्ला जो? जी साईं, जी। अच्छा जी, मुंहिंजे एफ़्ज़ में ॾिनल आहे। भाउ जी मंग आहे साईं। मुंहिंजी घरवारी ओॾी हुई, सालो मुंहिंजो वठी आयो। ऐं हिनखे कुटे खणी कढी छॾियईं, ॿ बि लाइ वरिता अथनि, हर चीज़ लाइ वरिती आहे। अदी, तव्हांजो नालो छा आहे? अदा माई आबदा। जॾहिं तव्हां उते हुयो तव्हांजो मुड़ुसु मौजूदु हुयो? ना ना अदा उते कोन हुयो, कराची हुयो भाउ। मुड़ुस जी गैर मौजूदगी में अव्हांखे उते कंहिं मारियो? उते अदा मंठार, नूर हसन, रहीम बाइक, इन्हनि टिनिनि मूंखे कुटियो अदा ॾाढो असली। उहो चवे इतो निकिरी वञ, ॿियो तव्हां को सामान ॾींदासीं, ज़बरदस्ती करे ॾोही ॾींदासीं। सामान मुंहिंजो उते पियो आहे अदा, मुंहिंजो ॾाजु उते पियो आहे, सारो कुझु मुंहिंजो सोन लाइ वरितो ने, मुंहिंजो पोपो लाइ वरितो ने। ऐं हू नथा ॾियनि, जंहिंजे करे ही मसइलो हली रहियो आहे। मुंहिंजा भाउर मुंहिंजी घरवारी जे भाउरनि रिश्तेदारनि ते कूड़ियूं FIR कराए रहिया आहिनि। तालबो इहो आहे हाणे DSP सखारा रोज़ वॾा इहे आहिनि जेके साहब आहिनि, इन्हनि खे अपील आहे त महिरबानी करे करे असांजे मथां इंसाफ़ कयो वञे। नाहक जूं कूड़ियूं FIR आहिनि जेके मुंहिंजे सालनि जे मथां वञी, जा मिसाल मुंहिंजे रिश्तेदारनि जे मथां वञी इहे नाहक जी FIR कराइनि था। मुंहिंजे मथां जेका पेटिशन दाख़िल कराइनि था, हरों भरों जी धमकियूं ॾियनि था साईं मारण जूं, मतिलबु की तूं घरवारी खे काढ ॾोही कर। उन जे लाइ इहो अपील कंदा त असांजे मथां इंसाफ़ कयो वञे, FIR ख़तमु कराए छॾनि। संग बि आहे मुंहिंजे साले जो, उहो बि ख़ुदा करणु उन्हनि खे थियो वञे, छो जो उन्हनि जो हक़ आहे। ना साईं असांखे काई ख़बर नाहे, ना साईं कोई बि मुल्क सम्झाए ये नाहक जो FIR करनि था साईं। इहो कूड़ आहे। मुंहिंजी भेण अॼु बि कल बि रिश्ते में मुंहिंजी साउट चाचो मरी विया, उन खां पोइ इहो इल्ज़ाम ॾिनो अथनि। न्याणी ग़रीब मिसकीन आहे। तव्हां हुन IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजे भाउरनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, घोटकी।